दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों शाह साहब जो बैत माना सां गॾु जिते अर्श न उभ को ज़मीन नाहे ज़रो, चवे थो त जिते आसमान बि कोन्हे ऐं उते ज़मीन जो बि ज़रो टिकरी बि कान्हे का, हिकिड़ी ज़मीन जी का टिकरी बि कान्हे का। चए थो त न को चाढ़ाओ चंड जो, न को सिज सरो। चए थो त न को उते चंड थो उभिरे, न को उते सिज जी का लाट थी निकिरे। उते आदे सम्झो लॻो दंग दरो। हाणे चए थो त उते फ़क़ीरनि जो रस्तो ॾिसण में अची वियो, ऐं जेके तव्हांजा हिते मुर्शिद आहिनि उन्हनि जे बारे जी ॻाल्हि आहे। चए थो उते आदे सम्झो लॻो दंग दरो, परे पियुनि परो नाथ ॾिठाऊं नाह में। चवे थो त पोइ पतो पियुनि, ख़बर तॾहिं पियुनि त नाथ ॾिठाऊं नाह में। चए थो त उहो पंहिंजो मुर्शिद जेको आहे सो नेस्तीअ में ॾिठऊं, निंड में ॾिठऊं, सुतल ॾिठऊं। तो दोस्तो मुर्शिद अहिड़ो कयो जेको अॻिते कमु अचेव, अहिड़ो को ठुड़कू ठुड़कू ठग मुर्शिद न कयो जेको रुॻो तव्हांखे पटे त तव्हांखे मां क़यामत में हथड़ा ॾेई तारींदुसि। तो अहिड़े मुर्शिदनि खां बस भली अथव। जे लतीफ़।